चांडे जो एक बेहतरीन शायर मेहर फ़कीर के बारे में तो जलाल चांडे मेहर फ़कीर जा केतरा गीत गाया ऐं मेहर फ़कीर केर ऐं किथां जो ऐं मेहर फ़कीर कॾहिं जेको आहे सो गुलकारी ऐं शाइरी के दौरान जेको आहे सो कदम रखियो। दोस्तों तफ़सीली वीडियो आहे, वीडियो किथां सुठो लगे लाइक ऐं शेयर कयो, चैनल के सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों ते टाइम में जलाल चांडियो जॾहिं फ़नकार थियो त सिंध में पंजाबी गुलकारनि जो तमामु घणो राज हूंदो हुयो ऐं सिंध में पंजाबी फिल्मूं ऐं पंजाबी गीत ॿुधिया वेंदा हुआ तमामु घणो ऐं ॾिठा वेंदा हुआ। त जलाल चांडियो हिकु क़ौमी फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो कोशिशि कई त सिंध मां जेके पंजाबी फ़नकार आहिनि ऐं पंजाबी जेके ड्रामा ऐं जेके फिल्मूं आहिनि इन्हनि खे सिंध मां कढी करे ऐं पंहिंजी सिंधी जेको आहे सो फिल्मूं ऐं सिंधी सक़ाफ़त खे जेको आहे सो हथी वठाइजे। त दोस्तों जलाल चांडियो हिकु क़ौम परस्त माण्हू हुयो ऐं जलाल चांडे पाण सां गॾु जेके भी शाइर खया उहे भी एक क़ौम परस्ती ज़हन जा माण्हू हुया ऐं सिंध सां तमामु घणो प्यार कंदा हुया। त मेहर फ़कीर भी उन्हनि शाइरनि मां हिकु शाइर आहे जंहिं जलाल चांडे खे खोड़ सारा गीत लिखी ॾिना ऐं जलाल चांडियो तमामु घणो इहे गीतनि ॻाइण खां पोइ सिंध में बल्कि जंग जर में तमामु घणो पॉपुलर थियो। दोस्तों जलाल चांडियो सिंध जो हिकु बेताज बादशाह बणाए ॾसियो पाण खे ऐं जलाल चांडे खोड़ सारियूं पंहिंजी ज़िंदगीअ में तकलीफ़ूं भी ॾिठियूं, लेकिन जलाल चांडे जेके सिंधी फ़नकार हुया जेके सिंधी असांजा गुलकार हुया उन्हनि खे तमामु घणो सिंध में हथी वठायो ऐं जेके पंजाबी फ़नकार हुया उन्हनि खे पहिरें उघाड़े सिंध मां भॼी वञण में मजबूर कयो वियो। दोस्तों पंजाबी जॾहिं सिंध में असां वटि 1985 या 70 जे दौर में स्टेज ड्रामा थींदा हुया ऐं जेको आहे सो मेलनि मलाखणनि में माण्हू दावत ॾेई फ़नकारनि खे घुराईंदा हुया। पोइ सिंध में पंजाबी फ़नकारनि खे तमामु घणो घुरायो वेंदो हुयो ऐं पंजाबी फ़नकारनि खे तमामु घणो ॿुधियो वेंदो हुयो। जॾहिं जलाल चांडियो हिन दुनिया में आयो, जॾहिं जलाल चांडियो ॻाइण जी तरफ़ कदम रखियो त पहिरीं त जलाल चांडे खे कुझु साल मुश्किलातुनि खे पेश करणो पियो, लेकिन जॾहिं शाइर सुठा सुठा जलाल चांडे खे गॾिया त पोइ जलाल चांडे जी धूम मची वई सिंध में ऐं जेके पंजाबी फ़नकार आहे उहे सिंध मां भॼी ॿाहिरि थी विया। त दोस्तों को भी स्टेज ड्रामो थींदो हुयो या मेलो मलाखड़ो थींदो हुयो त जलाल चांडे खे तमामु घणो ख़ुसूसी दावत ॾेई जलाल चांडे खे घुरायो वेंदो हुयो। दोस्तों सिंध जा माण्हू जलाल चांडे जी हिकु सादी ज़बान ऐं सवली सिंधीअ में जेके ॻायल गीत हुया उहे तमामु घणो पसंदि करणु लॻा ऐं जलाल चांडे खे माण्हू ॾिसण ऐं ॿुधण जे लाइ तमामु घणो बेताब हुया। दोस्तों मेले मलाखड़े में जिथे भी ख़बर पवंदी हुई त जलाल चांडियो अचे थो त उते सिंध जा माण्हू तक़रीबन वञी पुॼंदा हुया ऐं तमामु घणी रश लॻी वेंदी हुई। दोस्तों मेहर फ़कीर सिंध जो हिकु बेहतरीन शाइर हुयो ऐं जलाल चांडे तमामु घणा गीत उन जा ॻाया ऐं दिलि सां ॻाया, इन जे करे शाइर भी मक़बूल थिया ऐं उन खां अलावा ॻाइण वारा फ़नकार भी मक़बूल थिया। त दोस्तों नेक्स्ट को वीडियो तव्हांजे लाइ खणी ईंदासीं तफ़सीली इन बारे में। वीडियो किथां सुठो लगे लाइक ऐं शेयर कयो, वॾी महिरबानी। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।